Subscribe now and press the bell icon. Never miss an update. अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ख़ुशि हूंदव। अॼु फस्ट वीडियो खणी आयो आहियां एडिटिंग जे हवाले सां। बसि काफ़ी दोस्तनि ज़ोर भरियो त कुझु वीडियो एडिटिंग जे हवाले सां बि हुजनि, ख़ासि करे ग्रीन स्क्रीन, छो त मां ग्रीन स्क्रीन काफ़ी अपलोड कंदो आहियां। त इन जे बारे में अॼु ॻाल्हाईंदासीं त ग्रीन स्क्रीन मां कीअं वीडियो ठाहियो वञे। घणनि खे ख़बर आहे, पर के दोस्त अहिड़ा आहिनि जेके पुछंदा आहिनि, मैसेज कंदा आहिनि व्हाट्सअप ते त ग्रीन स्क्रीन जे बारे में कुझु ॿुधायो त असां बि ठाहियूं इन मां। सो अॼु इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। आहे त ईज़ी, पर के दोस्तनि जेके मुंझी था पवनि। सो हलूं था, आसानी था कयूं। सभ खां पहिरियों तव्हां क्लिक कयो। फ़िलहाल काई मुंहिंजी तस्वीर खणो जीअं तव्हांजी तस्वीर हिले न। अमूमन 30 सेकंड स्टेट रहंदो आहे, उन हिसाब सां क्लिक कयो। हाणे तव्हां पंहिंजी पसंदि जी तस्वीर खणो, का बि हुजे, मिसाल ठीकु आहे, इनखे बि तव्हां खणी वञो। ठीकु आहे, हाणे तव्हां उहो ग्रीन स्क्रीन जो वीडियो खणो जंहिं ते तव्हांखे ठाहिणो आहे। मिसाल हे थो खणां मां, ठीकु आहे। इनखे तव्हां इन साइज़ जो रखो, ठीकु आहे। हाणे तव्हां इन हिसाब सां ॾिसो, बकाया कटे छॾियो, ठीकु आहे। हाणे इन ग्रीन खे क्लिक करे क्रोमा की इन क्लिक करे हितां अनेबल करे छॾियो, ठीकु आहे। तव्हां हाणे इनखे बंदि कयो। हाणे प्ले कयो। बिल्कुलु क्लियर आहे, को बि हिन में मुश्किल न आहे। हाणे तव्हां छा कयो, मिसाल मां पंहिंजो नालो थो लिखां, ठीकु आहे। बस वीडियो क्लियर। पत्थर तेली कया है वायदे जो ठीक हुआ है पत्थर तेली। हाणे तव्हां हिनखे सेव करे छॾियो। उम्मीद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि अचे त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। अगरि कंहिंजे बारे में तव्हांखे ॿी वीडियो खपे त उहा ॿुधाइजो। उन टॉपिक ते वीडियो खणंदासीं, इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो।